कानपुर महर जे बमली माइनर में गुज़रियल ॾींहुं ॿुॾी वियल नींगर जो लाश न मिलण ते वारसनि पारां ठुकराठू पुल ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॿुॾी वियल नींगर शाहज़मान जे वारसनि पारां पाणी वहिकरनि खे घटाइण जो मुतालबो कयो वियो आहे। वारसनि मूजिबि पाणी वहिकरनि में तेज़ी हुअण सबबि नींगर जे लाश ॻोल्हा करण में मुश्किलातूं अची रहियूं आहिनि। कंडियारो में जमायत इस्लामी पारां ईद मिलन पार्टी मुनक़िद कई वई। ईद मिलन पार्टी में जमायत इस्लामी सिंध जे अमीर डॉक्टर काशिफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो, सिंध हुकूमत पारां पेश कयल बजट अवाम दुश्मन आहे। मुल्क समेत सिंध में लाक़ानूनियत जो राज क़ाइम थी वियो आहे। बदअमनी में इज़ाफ़े सबबि कंदकोट, कशमोर ऐं लाड़काणू अगवा इंडस्ट्री बणिजी विया आहिनि। पुलिस अमन क़ाइमु कराइण में मुकमल नाकाम नज़र अची रही आहे। सिंध में ज़रई पाणी जी खोट शिदत इख्तियार कंदे नज़र अचे। डेल्टा जी 40 लख एकड़ ज़मीन समुंड गिड़काए चुको आहे, जॾहिं त तालीम जे हवाले सां 80 लख खां वधीक ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि ऐं 13 लख ॿार ज़मीन ते वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। नऊं डेरो गढ़ी ख़ुदाबख्श भरिसां ॻोठ चांडिया पिताफीवास 400 खां वधीक मर्द औरतूं ईरान में फासण हुअण सबबि वारसनि पारां संदसि वापसी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मोहम्मद मिठल, मोहम्मद तकी ऐं हाशिम समेत ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे उन्हनि चयो त असांजे ॻोठ जा 400 खां वधीक माण्हू, जिन में मर्द औरतूं समेत ॿारड़ा शामिल आहिनि, जेके ईरान जे शहर तेहरान में फाथल आहिनि। उन्हनि सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो समेत फील्ड मार्शल हाफ़िज़ आसिम मुनीर खां मुतालबो कयो त असांजे प्यारनि खे वतन वापसि आंदो वञे। शहदादपुर जे कोटू मोटू चौक तां शहदादपुर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी पारां एहतिजाजी रैली कढी वई। सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुननि पारां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते रैली जे अॻुवाण हमल ख़ुश्क ऐं ॿियनि चयो त शहर ऐं भरपासे में फुरूं ऐं धाड़ा वधी विया आहिनि। शहरनि खां फुर ऐं लुट रोज़ जो मामूल बणियल आहे। पुलिस शहरनि जे जान ऐं माल खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल नाकाम नज़र अची रही आहे। उन्हनि एसएसपी कंबर खां मुतालबो कयो त बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। ॿी सूरत एहतिजाजी दाइरो वसी कयो वेंदो। हालाणी भरिसां ॻोठ दाऊद बांभण में मक़तूल काशिफ बांभण जे वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जे वालिद यूसुफ बांभण चयो त हालाणी पुलिस असल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए बेगुनाहनि खे गिरफ़्तार करे रही आहे। एफआईआर में नामज़द जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। उन पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस बाअसर जवाबदारनि खां पैसा वरिता आहिनि, जंहिं करे पुलिस खेनि गिरफ़्तार नथी करे। उन इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। कानपुर महर में ओद मोला वासण 12 वरियनि जी नींगरी फेरोज़ा दी अली नवाज़ मंगरार जी 60 वरियनि जे पीरसन सां शादी। इतला ते एसएसपी घोटी समीउल्लाह सूमरो नाकाबंदी कराए नींगरी खे हथु करे वरितो, जॾहिं त घोट सादिक मंगरार समेत संदसि माइटनि खे गिरफ़्तार करण जी दावा। डीएसपी मीरपुर माथेलो मोहम्मद यूनिस जी अॻुवाणी में पुलिस कार्रवाई कंदे नींगरी जे माइटनि समेत घोट जे वारसनि खे गिरफ़्तार करे वरितो। नवाबशाह में दौड़ शहर जी रहवासिन रियाना वगण, इरम वगण ऐं ॿियनि बाअसरनि जी ज़ुल्म जातियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात इरम वगण चयो त महीनूं अॻु असांजे भाइटे मुदसिर वगण खे मुंहिंजे भाउ साकिब वगण क़त्ल कयो हो, जंहिं जे क़त्ल केस में भाउ जेल काटे रहियो आहे, पर संदसि साथी नवीद वगण, मेहर वगण ऐं फरहान वगण समेत ॿिया असांखे हिरासा करे रहिया आहिनि। घर ऐं क़ीमती सामान ते भाउ जे साथियुनि हथियार जे ज़ोर ते कब्ज़ो करे वरितो आहे। उन्हनि अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त भाउ ऐं संदसि साथियुनि जे ज़ुल्म खां तहफ़ुज़ ॾिनो वञे। न्यू सईदाबाद क़ौमी शाहरा बाईपास ते तेज़ रफ़्तार कोच जो शेज़ोर मज़दा सां टकर थी पियो। टकर जे नतीजे में शेज़ोर मज़दा ड्राइवर फ़ौत थी वियो, जॾहिं त कोच ड्राइवर फरार थियण में कामयाब। फ़ौती ड्राइवर जी सुञाणप फैसलाबाद वासी अदनान अली जे नाले सां थी। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शहदादपुर शहर जे हाला चौक ते बर्फ़ जे दुकान ते पोरियो कंदड़ नींगर सां दुकान मालिक गुलाम नबी राजपूत पारां बदफ़ैली करण जो इंकशाफ। इन हवाले सां नींगर जी ॾाॾी मक़बूला मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो यतीम पोटो हसनैन राजपूत गुलाम नबी राजपूत जे दुकान ते पोरियो कंदो हुयो। संदसि ॾियारी में 100 रुपया वाद करण जे बहाने सां नींगर खे बदफ़ैली जो निशानो बणायो वियो। वारसनि जी दरख़्वास्त ते रिपोर्ट दाख़िल कराई वई, जंहिं बाद पुलिस गुलाम नबी खे गिरफ़्तार करे वरितो, पर इलाइक़े जे बाअसरनि मुदाख़लत करे जवाबदार खे आज़ादु कयो वियो आहे। बाअसरनि पारां मामले खे राजूणी ख़तमु करण जो ज़ोर भरियो वियो आहे। उन्हनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। टंडो मस्ती में रेल जो टक्कर लॻण सबबि 70 वरियनि जो पीरसन फ़ौत थी वियो। फ़ौती पीरसन जी सुञाणप हुज़ूर बख़्श उर्फ़ घंवर चांडियो जे नाले सां थी। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले करे छॾियो। थरड़ी मोहब्बत जे ॻोठ जादम शाख में मासूम नींगरी पाणी जी खुड में किरी फ़ौत थी वई। नींगरी जी सुञाणप 6 वरियनि जी कोसर बी इंसाफ़ लाशारी जे नाले सां थी। वालिद मूजिबि घर ॿाहिरां रांदि खेॾंदे नींगरी पाणी जी खुड में किरी फ़ौत थी वई। नींगरी जो लाश घर पहुचण ते घर अंदरि कोराम मची वियो।